नाज़रीन हमारे सिरे आयो खबरचार न्यूज़ यहाँ आयशा हैदर नवाब अली मोहम्मद भरसा बाइको पंप फट मजर घोलो जी गैर कानूनी तेल जी एजेंसी के अचानक बाहि लगी वही जंहिं सबब हज़ारे लीटर पियल डीज़ल सड़ी वियो। नेशनल हाईवे ते गाड़ियों बिहजी वियूं। बाहि सबब नेशनल हाईवे ते गुज़रंदड़ गाड़ियुनि खे ख़तरो। फायर ब्रिगेड अमले जूं बाहि विसाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं खबरचार जे सीनियर नुमाइंदे यूसुफ रन खां। जी यूसुफ अपडेट कजो। जी बिल्कुल आवाज़ इन सिलसिले में ॿुधाईंदो हलां। नॉलेज भरिसां बियाको पंप वटि क़ौमी शहरा ते मज़र गलू जी गैर कानूनी तेल जी एजेंसी खे अचानक बाहि लॻी हुई, जंहिं सबबु हज़ारे लीटर पियल तेल सड़ी वियो। नेशनल हाईवे ते गाॾी बीहजी हुई। बाहि सबबु नेशनल हाईवे ते गुज़रंदड़ गाॾियुनि खे ख़तरो सबबु मोटरवे पुलिस सखर वेंदड़ जेको रूट आहे उन खे बंदि करे ॿिए रूट ते ट्रैफ़िक रवां दवा कई वई। जॾहिं त फायर ब्रिगेड अमले जूं बाहि विसाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। ताकि ॿुधाईंदो हलो नवाब अली ऐं आस पास मुख़्तलिफ़ स्टापनि ते चोरी जो तेल वठण ऐं खपाइण वारनि जूं केतिरियूं एजेंसियूं आहिनि। हुते कंहिं बि इम्कानी हादसे खां बचण लाइ का बि तदाबीर न आहे, जंहिंजे करे के वॾे इम्कानी हादसे जो अंदेशो आहे। हितां जे असांजे धुरिन डीसी शहीद बेनज़ीराबाद ऐं लाॻापियल इलाइक़नि खां मुतालबो कयो आहे त इन तेल एजेंसियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं कंहिं इम्कानी हादसे खां बची सघिजे। जी अव्हां जी मेहरबानी।